सुहिणा पखी सब न हंज, कह कह माण्हू मंझ अचे वई बहार जी। हिक अहिड़ी ही बहार अॼु असां सां गॾु आहे। टिड़ंदड़ गुल वांगुरु मुर्क, झरने जी झरझर वांगुरु वहंदड़ वाणी असां सां गॾु आहे। साधु वासवानी मिशन जी प्रमुख दीदी कृष्णा जी। दीदी कृष्णा जी, तव्हांजो तमामु घणो घणो स्वागत था कयूं अॼु असांजे हिते जयपुर में। असांजे लाइ इहो ॾाढो वॾभाग आहे त अॼु असां सां गॾु तव्हां आयो। ईअं न चई करे पिणु मां चवां की तव्हां सां गॾु अॼु मूंखे तव्हां सां ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो आहे। दादा श्याम, सभ खां पहिरीं असां इहो ई ॼाणणु चाहींदासीं त साधु वासवानी मिशन छा आहे। थोरी सी ॼाण असांखे उहा ज़रूरु। जीअं अव्हांखे ख़बर आहे त साधु वासवानी मिशन असांजे महान गुरु, वो ज्ञानी हुआ, ब्रह्मज्ञानी हुआ, लेखक हुआ, कवि हुआ, दुखियन दरिद्रन दीनन जा शेवक हुआ, पखियुन पशुन जा रक्षक हुआ। कीअं न हिक हिक जी सेवा कयाऊं। इन्हनि जो जन्मदिन थिए थो 25 नवंबर 1879 हैदराबाद सिंध में। पोइ भारत जो विरागो थिए थो ऐं हुननि खे पंहिंजो हेडक्वार्टर्स भारत में शिफ्ट करणो पवे थो ऐं हू पूना में अची पंहिंजा कल्याणकारी कार्य वरी शुरू कनि था। ऐं साधु वासवानी मिशन जे सहारे हेठि केतिरियूं ई ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, पर असांजो ज़ोर टिनि ॻाल्हियुनि ते ख़ासि करे आहे। पहिरीं ॻाल्हि आहे त तव्हीं पंहिंजे शरीर जी त संभाल कयो ई कयो था। ॾिसो अॼुकल्ह असीं पंहिंजे शरीर जी केॾी संभाल कयूं था। तमामु ज़रूरी आहे पंहिंजे मन जी केॾी बि संभाल कयूं था, पर पंहिंजे रूह जी असीं संभाल कयूं ई नथा। वास्तव में असीं सभु त आत्मा आहियूं। या आत्मा जी शक्ति आहे जा असांजे शरीर ऐं मन खे हलाए रही आहे, पर उन आत्मा खे विसारे असीं शरीर ऐं मन जे असर हेठि अची हीअ जीवन जा हिकु सुख जो सागर थी सघे थी, उनखे असां हिकु दुख जो सागर बनाए छॾियो आहे। नंढी वॾी ॻाल्हि ॾिसो अॼु असांखे मुंझाए छॾे थी। कीअं न तनाव, चिंता, डपु वरी असांखे वेरे वञे थो। इन करे असांजे गुरुदेव इहो आवाज़ अची उथारियो त पहिरीं तव्हीं पंहिंजे रूह जी संभाल कयो। ॿी ॻाल्हि उन्हनि जो ज़ोर हो त जे तव्हीं नई दुनिया, नओं भारत अॾणु चाहियो त शुरू कयो ॿारनि सां। छो त ॿार उन्हनि खे तव्हीं मोल्ड करे सघो था, उन्हनि खे तव्हीं फेरे सघो था। छो त उन्हनि जूं दिलियूं अञा कचरियूं आहिनि। उन्हनि जी कचरियुनि दिलियुनि में जेके ॿिज तव्हीं चाहियो उहे तव्हीं पोखे सघो था। ऐं पोइ वॾे हूंदे कीअं न उन्हनि जो स्वभाव ई अलॻि थी पवंदो। त असांजो ज़ोर आहे ॿारनि जी विद्या ते, चरित्रवान विद्या। बराबरि खेनि असीं एकेडमिक्स में, तैलीमी विद्या में त ज़रूरु माहिर कंदा आहियूं, पर उन सां गॾु असीं वधीक ध्यानु ॾींदा आहियूं त हू पंहिंजी जीवन अलीन। ऐं टी ॻाल्हि असांजे गुरुदेव साधु वासवानी चयो त जे अवी ख़ुशि थियणु चाहियो, जे अवी सुखी थियणु चाहियो त ॿियनि जी शेवा कयो। छो त हीअ पृथ्वी हिकु कर्म भूमि आहे। असीं हिते आया आहियूं पंहिंजा फ़र्ज़ पालन करण वास्ते। ॿार खे फ़र्ज़ आहे इम्तिहान में पढ़ी पास थियणु, वॾो थिए थो संदसि फ़र्ज़ आहे सुठी नौकरी खणी पैसा कमाइणु। पोइ ॿिया फ़र्ज़ आहिस्ते आहिस्ते असांजा फ़र्ज़ मटिजंदा वञनि था, पर इहे फ़र्ज़ पालन कंदे असीं न विसारियूं त हीअ पृथ्वीअ ते, हिन पृथ्वीअ ते असीं आया आहियूं हिक ॿिए जी मदद करण वास्ते, हिक ॿिए जी शेवा करण वास्ते। जे अवी सुखी थियणु चाहियो
त ॿियनि खे सुखी कयो। ऐं हुननि जो त दृष्टि यूनिवर्सल हुई, कॉस्मिक हुई। हुननि चयो त तव्हां सेवा कयो न फ़क़ति इंसाननि जी पर जानवरनि जी, पखियुनि जी, पसुनि जी। उन्हनि खे कोहो न, उन्हनि जो मांस न खाओ, छो त अव्हांखे हक़ कान्हे कंहिंजी ज़िंदगी वठण वास्ते। छो त अव्हीं कंहिंखे जीवन जो दान ॾेई नथा सघो। जेकी अव्हीं ॾेई नथा सघो तव्हीं कंहिंखां असुल छीनी नथा सघो, उहो तव्हांखे हक़ कान्हे। इन करे सभिनि ते दया कयो, पुष्पनि, गुलनि, फुलनि, वणनि, टिणनि, नदियुनि, पहाड़नि, सभिनि ते दया कयो, दया कयो, दया कयो, दया। जी बिल्कुलु, चयो बि आहे न, गुरु असांखे थो सेखारे, ॿेड़ी जीवन जी हाकारे, ज्ञान जो हू दीप जलाए, अंदर आत्म जोत जगाए। ऐं सचमुच जीअं तव्हां ॻाल्हि कई कि सभिनी ते दया कयो, दादाजन बि इहो ई चवंदा हुआ। त इहो जेको शाकाहारी दिवस असां मल्हाईंदा आहियूं उहो कीअं आहे, उनजी शुरूआति कीअं थी ऐं उहो अॻिते हाणे कीअं हली रहियो आहे? हिकु प्रेमी जे दिलि अंदरि इहा प्रेरणा पई त असीं 25 तारीख़ इहा श्रद्धांजलि पंहिंजे गुरूअ खे ॾियूं त जेतिरनि खे असीं वैष्णु करे सघूं ओतिरनि खे वैष्णु कयूं। असीं वरी गुरुदेव साधू वासवानी खां पुछंदा हुआसीं त अव्हांखे असीं कहिड़ी भेटा ॾियूं, हिकु ई जवाबु ॾींदा हुआ त जेतिरनि खे इन हिंसा जे खाधे खां अव्हीं परे करे सघो ओतिरनि खे इन हिंसा जे खाधे खां अव्हीं परे कयो। इन करे असीं सभिनि खे रिक्वेस्ट कंदा आहियूं, तव्हां सभिनी व्यूअर्स खे जेके अॼु असां सां जुड़ी रहिया आहियो, अव्हां मां हिकु खे असीं इहा ई वेनती कंदासीं त 25 नवंबर शाकाहारी दिवस करे तव्हीं ऑब्ज़र्व कयो। न रुगो तई तव्हांजा मिट माइट दोस्त यार, बिगिन विथ 1 डे, जस्ट 1 डे। तव्हांखे अहिड़ो आनंद ईंदो, अहिड़ो लुत्फ़ ईंदो, तव्हीं पाण खे एॾो सखारो सम्झंदा, एॾो शीतल, एॾो शांत सम्झंदा, जो पोइ 1 डे विल बिकम एवरी डे। बिल्कुलु बिल्कुलु, केतिरी न सुठी ॻाल्हि चई आहे। ऐं दादाजी त हमेशह जीव हत्या बंदि कराइण लाइ सॼी उमिरि कमु कयो ऐं उन कम खे अव्हीं अॻियां हलाए रहिया आहियो। हाणे मां थोरो तव्हांजी पर्सनल लाइफ ते अचां कि तव्हां हिन यात्रा में कीअं शामिल थियो, हिन सफ़र ते कीअं हलियो? असां मां हिकु खे इन सफ़र ते हलणो त ज़रूरु आहे। इन करे ई असांखे ही मानिक जनम मिलियो आहे। जेतिरो जल्दी असीं इहा ॻाल्हि रियलाइज़ कयूं ओतिरो जल्दी असां सभिनि लाइ इहो सुठो थींदो। ऐं मुंहिंजो सौभाग्य हो त मुंहिंजो जनम अहिड़े कुटुंब में थिए थो जिन खे इहो प्रिविलेज मिलियल हो। उहे गुरुदेव साधू वासवानी जिन सां ॻंढियल हुआ ऐं पोइ त ऑटोमेटिकली मुंहिंजा ग्रैंडफादर, मुंहिंजा पूज्य पिता ऐं सॼो कुटुंब असांजो, असां पाण खे भाग्यशाली सम्झंदा आहियूं जो असांखे अहिड़नि महान संतनि जो संग मिलियो। दायकी त असुल की न आहे पर संत हमेशा दयालु हूंदा आहिनि। उहे असांजूं अवड़ायूं कीअं न ॾिसंदा आहिनि, असांजूं ग़लतियूं कीअं न ॾिसंदा आहिनि। हू आया ई आहिनि असां जहिड़नि वास्ते। ऐं असीं हर का कोशिशि करे रहिया आहियूं त असीं बि हुननि जे बतायल राह ते जेतिरो हली सघूं ज़रूरु हलूं। जी बिल्कुलु, उन्हनि जे रस्ते ते असीं हलंदासीं ऐं हलणो आहे। छाकाणि अॼु असां ॾिसूं था जेकी ग्लोबल दुनिया हली रही आहे उन में ॿारनि खे थोरो समय त असां पंहिंजे संस्कारनि सां, संस्कृति सां जोड़ियूं था, पर जीअं जीअं ॿारु वॾो थो थिए त हू स्पिरिचुअल साइड बिल्कुलु घटि पसंदि थो करे वञणु। त उन लाइ तव्हां कुझु चओ, कुझु ॿुधायो त जीअं असांजा जेके युवा साथी आहिनि, असांजा जेके ॿार आहिनि, नई टही आहे, उहे असांजी हिन भक्ति ज्ञान मार्ग सां जुड़नि। ॿार उन्हनि जी हिकु स्पेशलिटी आहे, हू असांजा अखर खे न ॿुधंदा आहिनि पर हू असांजी जीवन ॾिसंदा आहिनि। चिल्ड्रन आर बेस्ट इमिटेटर्स। तंहिं करे जेकी असीं चाहियूं असांजा ॿार थियनि, पहिरीं असीं उहो थियूं। असीं पंहिंजे ॿारनि खे चवंदा आहियूं घटि मोबाइल कमाणियो, पर पाण डाइनिंग टेबल ते वेही
मोबाइल ते पिया ॻाल्हाईंदा आहियूं, मोबाइल ते पिया मैसेज मोकिलींदा आहियूं। असीं पाण ॿारनि खे चवंदा आहियूं तव्हीं कूड़ न ॻाल्हायो, पर पाण खे बचाइण वास्ते या थोड़ा पैसा कमाइण वास्ते या कंहिं बि नंढी ॻाल्हि वास्ते असीं कूड़ जे लालच में किरी पवंदा आहियूं। त जे असीं चाहियूं त असांजा ॿार उन राह ते हलनि त पहिरीं असीं उन्हनि आदर्शनि जी साखी पंहिंजे जीवन में ॾियूं। चवंदा आहिनि न त सभु कुझु दुनिया में रही करे ई करिणो आहे, पर इन पासे जॾहिं असां वेंदा आहियूं त थोरो सो असांखे विरक्त थियणो पवंदो आहे। त दुनिया में रही करे कीअं विरक्त रहूं? दुनिया में रही ही असांखे कमल गुल वांगुरु रहणो आहे। दुनिया में रही पर दुनिया जे माया सां असांखे पाण खे कीन मैलो करणो आहे। इन लाइ 3 साधन तमामु ज़रूरी आहिनि ऐं बिल्कुलु सवला साधन आहिनि। पहिरियों साधन, रोज़ कुझु न कुझु वक़्तु असीं शांत जो अभ्यास ज़रूरु कयूं। सिर्फ़ 5 मिंट जंहिं बि वक़्तु उथियूं, पहिरियां 5 मिंट असीं दुनिया खे न ॾियूं, ॿियनि खे न ॾियूं, मोबाइल खे न ॾियूं, पर पहिरियां 5 मिंट असीं प्यारे प्रभुअ खे ॾियूं, प्यारे प्रभु जा शुकराना मञूं। ॾिसो केतिरियूं नेमतूं प्यारा प्रभु असांखे रोज़ ॾिए थो। प्यारे प्रभु जा शुकराना मञूं। पहिरियां 5 मिंट असीं पाण खे उन शक्तिअ सां कनेक्ट कयूं। पोइ असांखे सॼो ॾींहुं जेके बि मसइला, प्रॉब्लम्स, परप्लेक्सिटीज़ ईंदा, असांखे उन्हनि खे मुंहुं ॾियण जी शक्ति ईंदी। ॿी ॻाल्हि, जेकी थिए उहो क़बूल कयूं, छो त जेकी थिए थो उहो कर्म जे अनुसार थिए थो। जेकी असां कल्ह पोखियो उहो असांखे अॼु ज़रूरु लुणणो आहे, पर असीं ख़बरदार रहूं त अॼु असीं छा पोखे रहिया आहियूं, छो त जेकी वरी अॼु पोखींदासीं उहो सुभाणे लुणंदासीं। इन करे हिकु हिकु वीचार, हिकु हिकु वचन, हिकु हिकु कर्तव्य जो असीं ख़बरदार रहूं। ऐं टी ॻाल्हि, सभिनि जी मदद कयूं। अॼुकल्ह असीं तमामु ख़ुदि मतलबी जीवन रही रहिया आहियूं। सभु कुझु असांखे खपे पाण वास्ते, पहिरीं पंहिंजो सोचींदासीं। असांजे गुरुदेव साधू आसवानी असांजे अॻियां ही 4 अखर रखिया। कहिड़ा 4 अखर? पहिरीं ॿिया पोइ मां, पहिरीं ॿिया पोइ मां। चवंदा आहिनि न कि जेतिरो असां पढ़ंदासीं ओतिरा असांजा वीचार सुठा थींदा आहिनि। दादा जन किथे लिखियो बि आहे कि ग्रंथनि सां दोस्ती करणु माना वीचारनि जी आराधना करणु आहे। त कीअं अॼु असां ग्रंथनि सां दोस्ती कयूं जॾहिं कि असांजे हथ में हिकु नंढो सो ग्रंथ ई चइजे, हिनखे मोबाइल जहिड़ो हिकु जेको इहो ग्रंथ ई अची वियो आहे। त असां वटि जेको हिकु खज़ानो आहे उन्हनि सां असां कीअं दोस्ती कयूं? इन करे पहिरीं ॻाल्हि, पंहिंजे संग जी संभाल कयूं। जहिड़ो संग तहिड़ो रंग। मोबाइल उहो त हिकु इंस्ट्रूमेंट आहे। मोबाइल द्वारा असांखे केतिरियूं ॻाल्हियूं, पाण असांजो वक़्तु बची सघे थो, पर असीं पंहिंजनि इंस्ट्रूमेंट्स जा गुलाम थी था पऊं। असांखे मालिक थियणो आहे, पंहिंजे मन जो मालिक। हिकु दफ़ो असीं मालिक थींदासीं, पोइ ही ॿाहिरियूं ॻाल्हियूं असांखे टच करे की न सघनि। ऐं इन लाइ ज़रूरी आहे त पंहिंजे संग जी संभाल कयूं। दीदी, अॼु जेको ज़मानो असां ॾिसूं था, असां ॿारनि खे ॿाहिरि था मोकिलियूं, उते पोइ कहिड़े संग में थी था वञनि, उन्हनि सां उन्हनि खे कीअं परे था करे सघूं? ॿाहिरि मोकिलियूं, पर जॾहिं नंढा आहिनि उन्हनि खे पुख़्तो रखूं। ॾिसो त नंढो ॿूटो जॾहिं पोखींदा, जे ॿूटो अञा नंढो हूंदो ऐं टेढ़ो थींदो, जेताईं उनखे सिधो कंदा त सिधो थी वेंदो, पर वण जे टेढ़ो आहे त उनखे तव्हां सिधो करे की न सघंदा। जॾहिं ॿार नंढा आहिनि उन्हनि जे दिलियुनि अंदरि इहे आदर्श तव्हां ज़रूरु विझो
त जेसिताईं तव्हां पंहिंजे मन जा गुलाम आहियो, तव्हीं दुनिया में सच्ची फतेह लाभ थी की न सघंदा। ट्रू सक्सेस, सफलता ताईं प्राप्त करे की न सघंदा। अॼुकल्ह असांजो इक्वेशन ॿियो थी वियो आहे। असीं सम्झूं था सफल इंसान उहो आहे जो प्राप्ति करे थो, पैसे जी प्राप्ति, पदार्थ जी प्राप्ति, मान शान भोग वॾाई इन जी प्राप्ति। पर असां ॾिठो आहे जेतिरियूं वधीक प्राप्तियूं ओतिरी असांजी चित्त शांती वञे पई घटि थींदी। ऐं जेसिताईं इंसान खे चित्त शांती की न आहे, भल इंसान वॾे में वॾे उहिदे ते हुजे या वॾे में वॾो करोड़पति लखपति हुजे, पर उहो सभु कंहिं न कम जो आहे। जी जी, तमामु सुठियूं ॻाल्हियूं आहिनि। लॻे थो की तव्हांजा वचन असां ॿुधंदा ई रहूं। पर हिकु ॻाल्हि ॿी ॼाणणु चाहींदासीं त जॾहिं असां हिन दुनियावी रंग में हूंदा आहियूं त असांखे टाइम मिली वेंदो आहे, पर असां चवंदा आहियूं की अॼु असांखे सत्संग में वञिणो आहे त दिमाग़ थोरो सो लॻंदो आहे की ठीकु आहे, अॼु न त सुभाणे हली वेंदासीं। त इहा जेकी असांजी स्थिति थी वेंदी आहे, छो त असीं पंहिंजे रूह खे प्रायोरिटी नथा ॾियूं, असां प्रायोरिटी ॾियूं था दुनिया खे। वी हैव टू शिफ्ट फ्रॉम द वर्ल्ड टू गॉड। इहा असांजी ग़लती आहे। असांखे हर कंहिं ॻाल्हि लाइ टाइम आहे, पर जॾहिं असीं चवंदासीं थोरो वक़्तु बचाए सत्संग में अचो, असीं चवंदासीं वक़्तु किथां आणियूं। पर यादि कयो तव्हांखे वक़्तु केरु ॾेई रहियो आहे। रोज़ अव्हांखे प्यारो प्रभु ही 24 कलाक ॾिए थो। एवरी डे असांजे बैंक में 24 कलाक प्रभु क्रेडिट करे थो। पर इन 24 कलाकनि मां असीं घणो वक़्तु प्रभुअ खे ॾियण वास्ते तयारु आहियूं। असीं सम्झूं था असीं दुनिया जे पुठियां डोर पाईंदासीं त असांखे सभु कुझु प्राप्त थींदो। ॾिसो तव्हां मोबाइल जी ॻाल्हि कई, मोबाइल जे द्वारा तव्हां सभु कुझु करे सघो था। तव्हां पंहिंजनि फ्रेंड सां कनेक्ट करे सघो था, अॼुकल्ह किथे बि मैसेज मोकिले सघो था, कंहिं बि दुनिया जे भाङे में ॻाल्हाए सघो था, शॉपिंग करे सघो था, पढ़ाई करे सघो था, खाधो घुराए सघो था, खाधे रधण जी बि ज़रूरत कान्हे। पर रोज़ अव्हांखे मोबाइल चार्ज करणो आहे। जे चार्ज न कंदा त उहो मोबाइल ॿिए ॾींहुं निकमो थी पवंदो। साॻियो मोबाइल, पर उन मां तव्हीं को बि लाभ प्राप्त करे की न सघंदा। तीअं असीं आहियूं, असीं पाण खे उन शक्तिअ सां चार्ज कयूं ई नथा। पोइ वसैला अचनि था, ॾुखियाइयूं अचनि थियूं, पोइ तनाव अची वञे थो, चिंता वेरे वञे थी, डपु वेरे वञे थो। अॼुकल्ह त ॿार, नंढा नंढा ॿार आत्महत्या पिया कनि। इन करे पहिरीं ध्यानु ॾियो पाण खे। अॼुकल्ह असीं बिज़ी आहियूं सोशल मीडिया ते, ॿिया छा करे रहिया आहिनि। असांजो सॼो ध्यानु आहे ॿियनि में। असांखे ध्यानु ॿियनि मां कढी पाण ॾे करणो आहे। हींअर असीं आहियूं मनमुख, असांखे थियणो आहे गुरमुख। तव्हां जयपुर में आया आहियो ऐं राजस्थान में शायदि तव्हांजो पहिरियों दफ़ो सत्संग वग़ैरह थियनि था। तव्हांखे कीअं थो लॻे हिते अची करे? असीं जिते वेंदा आहियूं असांखे एतिरो प्यार कुर्ब मिलंदो आहे। असीं हिक हिक जा तहे दिल शुक्रगुज़ार आहियूं ऐं उमेद रखूं था त तव्हीं सभु अची असांखे पंहिंजो दर्शन ॾींदा। असीं हितां वञी रहिया आहियूं उदयपुर, पोइ जोधपुर, पोइ अजमेर। उमेद त हीअ यात्रा असांजी सफल थींदी ऐं असांखे केतिरनि ई सिंधी भाउरनि सां संपर्क करण जो मौक़ो मिलंदो ऐं हर हिक खां कुझु न कुझु सिखण जो असांखे सौभाग्य मिलंदो। दादा शाह।